नासिक खिपरो में कलम धड़े नई शहरन पारा सकर के शहीद साफ़ी जान मोहम्मद मिर्ज़ा कातिल गिरफ्तार न थियण खिलाफ एहतजाजी मुज़ाहरो कयो वियो। इन हवाले से वधीक तफ़सीलदार आहे खिपरो में धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर साकी शहर पंहिंजी इन रिपोर्ट में। केतरा ॾींहं गुज़रण बावजूद सखर के बेबाक सहाफ़ी शहीद जान मोहम्मद मिर्ज़ा कातिल अञा उते जी इंतजामिया उते जी पुलिस गिरफ़्तार नाहे करे सघी। सॼी सिंध जा सहाफ़ी सरापा एहतजाज बनियल आहिनि। अॼु 40 जे मौक़े ते खिपरो प्रेस क्लब जा सहाफ़ी भी सख़्त एहतजाजी मुज़ाहरो करे रहिया आहिनि। वधीकनि सां ॻाल्हाईंदासीं त हू इन हवाले सां छा था चवनि। ज़ाकिर इंतहाई ॾुखोईंदड़ पोज़ीशन है जो हिकिड़ो बहादुर सहाफ़ी सरेआम क़त्ल थी वियो। अॼु 40 ॾींहं गुज़रण बावजूद उन सिंध पुलिस उन जा कातिल गिरफ़्तार नाहे करे सघी। या तो असांजी गवर्नमेंट की रेट खत्म थियल है या जेके उनजा कातिल हैं उनजा सहूलतकार एतरा ताक़तवर आहिनि जो पुलिस उनके खिलाफ कार्रवाई करण खां महरूम है। इन वक्त निगरान जेका हुकूमत है उनमें जो वज़ीर दाख़िला भी जो चयो आहे त असां कातिलनि की निशानदेही करे छॾी आहे ऐं असां जल्द उनके गिरफ़्तार कंदासीं, लेकिन अञा ताईं को भी कातिल गिरफ़्तार न थियो आहे। असां जो इन एहतजाजी मुज़ाहरे ज़रिए मुतालबो था कयूं त फौरी तौर ते जान मोहम्मद मिर्ज़ा जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। बेहसी जी हद थी वई आहे। सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। ये हक़ सच के आवाज़ के दबाने की जेका नाकाम कोशिश कई थी वञे ऐं उन जी असां मदद कयूं था ऐं चीफ जस्टिस का इदारनि खां सभिनी खां घुर था कयूं त शहीद जान मोहम्मद समेत जेके भी साफ़ी ॿाहिरनि जा कातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि या उन जा सहूलतकार आहिनि जेके चिटा ऐं ज़ाहिर उनखे फौरन फौर गिरफ़्तार करे फांसी के फंदे ते लटकायो वञे। बहादुर सहाफ़ी जान मोहम्मद मिर्ज़ा जे कातिल 40 ॾींहं गुज़रण के बावजूद भी गिरफ़्तार नाहिनि थी सघिया। वफ़ाक़ी हुकूमत तोड़े सिंध हुकूमत इन मामले में को भी तहरुक नाहे वरतो। अञा ताईं सहाफ़ी जेके आहिनि से इंतहाई हुकूमत जे इन किरदार सबब जेके मायूस आहिनि। जो मक़ाम इहो त दुनिया चंड ते पहुती जदीद सहूलतूं अची वियूं आहिनि, ऑनलाइन सिस्टम थी वियो आहे। असांजी पुलिस चए थी त जान मोहम्मद मिर्ज़ा असुल कातिल जेके आहिनि कच्चे ॾे फरार थी विया आहिनि, उते बोर्ड जो पाणी लहंदो पोइ गिरफ़्तार कंदासीं। मुज़ाहिरीन कलम धड़िन जो तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सखर पुलिस खे घुर्जे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद मिर्ज़ा कातिल गिरफ़्तार करे उनजे वारसनि मां बेचैनी ख़त्म करे सिंध जे सहाफ़ियुनि मां पिणु बेचैनी ख़त्म कई वञे। कैमरामैन सजाद शर मोहम्मद इस्माइल गजू सां गॾु ज़ाकिर शर, धरती टीवी न्यूज़ खिपरो।